अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या मुर्शिदी या रहमतल लिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अलैका या खातमुन नबिय्यीन। अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। सल्लल्लाहु अला हबीबिही सय्यदना मुहम्मदिन व आलिहि वसल्लम। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आलि मुहम्मद। सॼी दुनिया जा मोमिन बाना मोमिन मुसलमान पंहिंजे घरनि में लख दुरूद पाक पढ़ायो। अल्लाह जे महबूब नबियुनि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो पाक फ़रमान आहे त क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजो उहो उम्मती मूंखे सभ खां वधीक वेझे हूंदो जंहिं दुनिया में मूं ते सभ खां वधीक दुरूद पाक पढ़ियो हूंदो। असां सॼी सिंध में 26 साल ही तंज़ीम के हले तो। हर मुसलमान मोमिन जे घर, सुन्नी शिया जे घर, हर मोमिन बाने जे घर ऐं औलिया अल्लाह जे दरगाहुनि ते लख दुरूद शरीफ़ पढ़ाईंदा आहियूं। ऐं असांजो दुनिया में सिर्फ़ु अल्लाह रसूल जी रज़ा ख़ातिर असां ज़िंदगी जेको आहे पंहिंजी वक़ुफ़ कई आहे। ऐं तुंहिंजी मोहबत में दुआ मामरे या रसूल अल्लाह न त केरु कशाला करे। सभु मोमिन बाना जेके अगरि कोई बानो घर में बीमारी आहे, परेशानी आहे, या पैसो जन वटि आहे, उन्हनि खे ज़हनी क़ल्बी सुकून न आहे, कहिड़ो बि मसइलो हुजे, तव्हां पंहिंजे घर में लख सलवात शरीफ़ पढ़ायो। तव्हांजे घर में लख सलवात थी, लख दुरूद पाक पढ़ियो वियो त तव्हांजे मथां अल्लाह पाक जी रहमतुनि जी बरसाति थींदी। उहा बरसाति थींदी जेका गिणण जी कंहिं फ़रिश्ते मलाइक खे ताक़त नाहे। ऐं दुरूद शरीफ़ जंहिं घर में पढ़ियो वियो उहो घर ऐं घर वारा रब जी अमान में अची था वञनि, रब जी पनाह में अची वेंदा। तव्हां हर मुसलमान मोमिन बानो जेको बि आहे मुसलमान, उनखे मुंहिंजो इहो पैगाम आहे, तव्हां पंहिंजे घर में लख सलवात शरीफ़ पढ़ायो। 8 ॾींहं पढ़ायो, हर महीने पढ़ायो, न त साल 6 महीने साल में घर में लख सलवात पढ़ायो। सलवात जंहिं घर में थी उहो घर ई जन्नत जो बाग़ आहे। ऐं इंशाअल्लाह ताला हिन ज़िंदगी जे हिन सफ़र में जेके बाना मोमिन बाना असांजो साथ ॾियनि था, रोज़ाने दुरूद पाक पढ़ाइण जे लाइ मुंहिंजा साथी थी गॾिजी करे हलनि था, दुरूद पाक पढ़नि था, पढ़ाइनि था। अल्लाह साईं उन्हनि खे, उन जे बचड़नि खे क़यामत उन जे पीढ़ियुनि खे आबाद कंदो इंशाअल्लाह ताला। वरी बि चवंदुसि त सॼी दुनिया जा मुसलमान मोमिन भाइर ऐं मुंहिंजूं भेनरूं, तव्हां पंहिंजे घरनि में अल्लाह जे महबूब हरणीअ जे ज़ामिन पवण वारे करीम नबी यतीमनि जे यार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घर में लख सलवात शरीफ़ पढ़ायो। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि।